आऊं आहियां सचल चवंदो सच चाहे कावड़ लगे त भल लगे छटो। आऊं आहियां वडेरो मोतबर खान, मूं ख़ामोशीअ सां बर्दाश्त कंदा ऐं ताड़ियूं ज़रूर वॼाईंदा। ख़ामोश रहे प्यारा भाइरो, असां अवाम जी ख़िदमत खे इबादत समझूं था। साईं, इन करे ई त इबादत सिर्फ तकरीर ताईं महदूद आहे। असां ॾियो हो रोज़गार दींदासीं, इस्पताल ठाहींदासीं, स्कूल खोलींदासीं। रोज़गार नाहे, इस्पताल में दवा नाहे, स्कूल में उस्ताद नाहे, पर तकरीर में सब कहीं आहे। चुप कर यार, कम खराब न कर। साईं, महंगाई खत्म छो नथी थिए? अवाम खे सब्र रखण घुर्जे। साईं, सबर एतिरो कयो आहे, हाणे त सबर बि चवे बस कर। जिंदगी अगे ही फुल टेंशन आहे ना, बस इन्ही लाइ ॾिसंदा रहो फनेमिक्स, न ढुगा लेक्चर, बस थोरो खल अके सारी टेंशन गुम। हिक मिनट ॾिसो, मूड पाण ठीक थी वेंदो।